नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र वठूं था वक़्तनि जी ख़ास ख़बरुनि ते। आज़ाद कश्मीर जो ईंदड़ वज़ीर आज़म पीपल्स पार्टीअ जो हूंदो। पीपल्स पार्टी ॾुखे वक़्त में कश्मीरी अवाम सां गॾु बीठल आहे। कश्मीर जे मसइले जो हल कढणो आहे त पीपल्स पार्टी खे वोट ॾियणो पवंदो। हिते जा कश्मीरी इमरान ख़ान जे महांगाई जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। असां नरेंद्र मोदी ऐं इमरान ख़ान खे भॼाए कढंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आज़ाद कश्मीर जे इलाइक़े जलालाबाद में रैली खे ख़िताब। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म जे कश्मीरी अॻवाननि सां मुलाक़ात खे नाटक करार ॾेई छॾियो। पढ़ई वज़ीर शाह महमूद कुरैशी चवे थो कश्मीर जो मसइलो कश्मीरियुनि जे ख़्वाहिश मूजिबि हल थींदो। 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो वापसि वठण बाद कश्मीर में हालतूं बहितर थी सघंदियूं। भारत आलमी साख बहाल करण जे लाइ वेहक घुराए। भारतीय वज़ीर आज़म जी कश्मीरी अॻवाननि सां मुलाक़ात नतीजा न ॾेई सघी। उहा मुलाक़ात हिकु नाटक हो। नरेंद्र मोदी एतिराफ़ कयो त 5 अगस्त वारे क़दम ते कश्मीरी अॻवान नाराज़ आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खीर ॾही बेज़न ऐं अटे समेत खाधे पीते जे शयुनि जे टैक्स ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। मोबाइल फ़ोन जे 5 मिंट खां वधीक कॉल ते 75 पैसा टैक्स लॻाइण जो बि फ़ैसिलो। इंटरनेट ऐं SMS ते का बि टैक्स लागू न थींदी। 1000 CC ताईं गाॾियुनि सोन ऐं चांदी जे टैक्स में घटिताई कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चवे थो टैक्स अदा न कंदड़नि खे टैक्स नेट में आणींदासीं। टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ थर्ड पार्टी खां मदद बि वरिती वेंदी। कारोबार जे लाइ बिना व्याज ते 5 लख रुपया ऐं ज़राइत जे लाइ 3 लख रुपया कर्ज़ ॾिनो वेंदो। IMF 700 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण ऐं इनकम टैक्स 150 अरब वधाइण जो मुतालबो कयो, जेको रद्द कयो वियो। असां वटि IMF वटि वञण खां सवाइ को ॿियो रस्तो न हो। सिंध असेंबली 5 मिंटनि जे मुख़्तसिर इजलास दौरान 14 खरब 77 अरब रुपयनि जे नए माली साल जी बजट ऐं ज़िमनी ख़र्चनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। MQM ऐं PTI मेंबरनि जे एहतजाज सबबि वॾो वज़ीर मुराद अली शाह तक़रीर न करे सघियो। एहतजाज ते मुख़ालिफ़ धुर वारा विरहाइजी विया। जमात इस्लामी जे पार्लियामानी अॻवान अब्दुल रशीद खे स्पीकर ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी। स्पीकर जो चवणु आहे त हुन मुख़ालिफ़ धुर खे घणो ई सम्झायो, पर हुननि ॻाल्हि न मञी। इन करे हाणे इजलास ज़ाब्तनि मूजिबि ई हलायो वेंदो। वॾो वज़ीर मुराद अली शाह बजट मंज़ूर कराईंदो रहियो ऐं मुख़ालिफ़ धुर न कट मोशन जमो कराया, न वरी बजट ते वोटिंग दौरान मुख़ालिफ़त में वोट ॾिनो। ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चवे थो असेंबली नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾिनी आहे। स्पीकर मुख़ालिफ़ धुर खे तक़रीर करण जे लाइ 2 ॾींहं ॾिना। मुख़ालिफ़ धुर बजट ते अमल में का बि दिलचस्पी न वरिती। टैक्स फ्री बजट पेश करण ते अवाम खे वाधायूं ॾियूं था। सिंध में सनतुनि जूं पैदावारी सरगर्मियूं मुअतल आहिनि। वफ़ाक़ पाणी खां पोइ सिंध गैस ते धाड़ो हयो आहे। सिंध में गैस जो अतरादू बहरान पैदा कयो वियो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणो त असेंबली जे माहौल खे ख़राब करण जी कोशिश कई वई। अञा त असांजे वज़ीरनि ऐं वॾे वज़ीर जी तक़रीर ई रहियल हुई। सीटियूं वॼाइण पार्लियामानी रिवायतुनि जे उबतड़ आहे।